वज़ीर आज़म शहबाज शरीफ, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो, PTI चेयरमैन इमरान खान ऐं ॿियनि पुलिस लाइन पेशावर जी मस्जिद में धमाके जी सख़्त मज़म्मत कई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त अल्लाह जे आॾो सजदो कंदड़ मुसलमाननि जो वहशियाणो क़त्ल क़ुरान जी तालीम जे ख़िलाफ़ आहे। हिन चयो त पाकिस्तान ख़िलाफ़ विढ़ंदड़नि खे धरतीअ तां ख़त्म कयो वेंदो, बेगुनाह शहरनि जो रत वहाइण वारनि खे इबरत जो निशानो बणायो वेंदो। दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ पूरी क़ौम ऐं इदारा मुतहिद आहिनि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा में दहशतगर्दनि जो सरगर्म थियण इंतहाई ख़तरनाक आहे। पीपल्स पार्टीअ जे ऑफिशियल ट्विटर अकाउंट ते जारी कयल बयान में आसिफ अली ज़रदारी चयो त हुकूमत नेशनल एक्शन प्लान ते अमल कंदे दहशतगर्दीअ जी नर्सरी खे तबाह करे। पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारीअ जो चवणु आहे त नंढी चूंड ऐं आम चूंडुनि खां अॻु दहशतगर्दीअ जा वाक़िआ अफ़सोसनाक आहिनि। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते जारी कयल बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त दहशतगर्दनि, संदनि सरपरस्तनि ऐं सहूलियतकारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। नेशनल एक्शन प्लान दहशतगर्दनि जो इलाज आहे, उन ते सख़्तीअ सां अमल कयो वेंदो। PTI चेयरमैन इमरान खान चयो आहे त दहशतगर्दीअ खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त नथो करे सघिजे। दहशतगर्दीअ जा वाक़िआ हुकूमत जी नाकामी आहे।